सिंध सूंह बिया सुरहान बिया सिंध अज़मत जो न्याण बिया सिंध शाह जी बेतन जेड़ी आ चितो के ॾिसां सिंध कहिड़ी आ चितो के ॾिसां आवाज़ टीवी पारां ऐलानियल सकाफ़ती ईद जा रंग पनवाकिल में भी जारी आहिनि। इन सिलसिले में पनवाकिल जे अलशाबाद मॉडल स्कूल में सिंध जी सकाफ़त जी मुनासिबत सां रंगारंग प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो। कल्चरल प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंध जी तहज़ीब, तालीम, इत्तिहाद ऐं टेक्नोलॉजी जे उनवान हेठि तकरीरूं ऐं टेबलोज़ पेश कया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे हाज़रीन खां ख़ूब दाद वसूल कयो। उन वक़्तु प्रोग्राम में मौजूद हाज़रीन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ टीवी वारनि जेको उनवान रखियो आहे इल्म, इत्तिहाद ऐं टेक्नोलॉजी, तमामु ज़बरदस्त उनवान आहे। ऐं सभ खां पहिरियां त 3 डिसंबर जूं पूरी जेके सिंधियुनि खे लख लख वाधायूं हुजनि, छो जो 3 डिसंबर असांजे लाइ को ईद जो ॾींहुं हूंदो आहे जेको असां पुरजोश तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं ख़ासि तौरु असांजी सकाफ़त खे पूरी दुनिया में पसंदि कयो वञे थो। त असांखे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। ख़ासि तौर ते असां सिंध वासियुनि खे पंहिंजे सिंध सां ऐं असांजे सकाफ़त सां तमामु घणी मोहबत आहे। जॾहिं स्कूलनि में अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि त असां पंहिंजे ईंदड़ नस्लुनि खे ॿुधाईंदा आहियूं त असांजी सकाफ़त आहे छा। सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सभ खां पहिरीं त आवाज़ टीवी खे सलाम पेश कयूं था जे सिंध जे इल्म, सकाफ़त ऐं टेक्नोलॉजी खे उजागर करण जी ॻाल्हि कई आहे। हिन वक़्तु सिंध जी तरक़ी लाइ इहो ज़रूरी आहे त असांखे इल्म जे मैदान में, तालीम जे मैदान में ऐं टेक्नोलॉजी जे मैदान में अॻिते अचिणो पवंदो। अॼु असां पनवाकिल जे अलशाबाद स्कूल में आवाज़ टीवी जे ॾिनल सॼे मोट में ज़बरदस्त प्रोग्राम में शामिल आहियूं ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ भरपूर नमूने वचन कयूं था। तालीम इंसान लाइ ज़रूरी आहे। तालीम हूंदी त असांजो मुआशिरो तरक़ी कंदो, असांजो मुल्क तरक़ी कंदो ऐं असांजो मतिलबु आहे शऊर अची वेंदो इंसान में, हर शइ सम्झ अची वेंदी ऐं तमामु सुठो क़दम आवाज़ टीवी जो जेके इहे ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि ऐं जो उनवान बि तमामु सुठो आहे। आवाज़ टीवीअ जा लख कुर्ब अॼोको ही प्रोग्राम अलशाबाद स्कूल में इहा अवेयरनेस ॾिए थो त सिंध जेको आहे सो जदीद टेक्नोलॉजी जी सिंध खे ज़रूरत आहे, जदीद तालीम जी ज़रूरत आहे, रोशन मुस्तक़बिल जी ज़रूरत आहे ॿारनि खे। इन हवाले सां आवाज़ टीवीअ सां असां गॾु आहियूं ऐं 3 डिसंबर जो हे ॾियारो अॼोके दौर खे इहो मैसेज थो मोकिले, पैगाम थो मोकिले त असांजी ॿोली ज़िंदा आहे। असांजी सिंधी टोपी, अजरक, पटको पोशाक तमामु दुनिया जी वॾी मोतबर पोशाक आहे ऐं ॿारनि में इहो पैगाम वञे थो त असां अमुन पसंदि क़ौम आहियूं। इल्म, इत्तिहाद ऐं एकता, इहे 3 नाला अहिड़ा आहिनि जेके शऊर खे जनमु ॾियनि था। इन ट्रेडिशन खे जेकॾहिं मिलाइजे थो त शऊर ज़िंदा थिए थो ऐं शऊर नमूदार थिए थो। मां सम्झां थो तमामु प्यारो नारो आहे ऐं आवाज़ टीवी त हमेशह ई सिंध जे मसइलनि खे ऐं सिंध जी सकाफ़त वारे ॾियारनि खे उजागर करे मल्हायो आहे। सो ही ॾियारो असांजी पंहिंजी सुञाणप जो ॾियारो आहे ऐं असां पंहिंजे शौक़ु ऐं ज़ौक़ सां मल्हायूं पिया। असांखे इलाही मज़ा आहे। असां लाइफ में कॾहिं बि एतिरो ॾींहुं न ॾिसो हूंदो, एतिरो भलो तव्हां मीडिया आई आहे। असां कॾहिं बि अहिड़ो शानदार मज़ो न ॾिठो हूंदो। मेले खां घटि न आहे। असांजे सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं लाइफ में पहिरियों चकर असां अहिड़ो ॾींहुं ॾिठो आहे। अॼोको ॾींहुं असांजी सिंधी सकाफ़त जो ॾियारो, ईद जो ॾियारो आहे। अॼु असांजे स्कूल अलशाबाद पब्लिक हाई स्कूल में असां सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजी सिंधी टोपी, अजरक ऐं पोशाक तमामु वॾी तारीख़ रखे थी। अॼोको ॾींहुं सकाफ़त जो ॾियारो सॼी दुनिया में इहो पैगाम मोकिले थो त असां सिंधी अमुन पसंदि ऐं सुजाॻ क़ौम माण्हू आहियूं। सिंधुअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि, तुंहिंजो जिजल खीर मल्हाईंदुसि। ओ तुंहिंजी लोईअ जी लजर कबी का मेर न उन ते सहबी, जंहिं मेरी कई जे अकबी सा अखियो नई दम कढबी, जीअं सिंध जी पढ़बी तस्बी। ओ तो सा मोहब्बत कॾहिं न घटिबी, दम ॾींदासीं पर बखजी। सकाफ़ती जश्न में आयल महिमाननि पारां आवाज़ टीवी जे सॾ ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण ऐं सिंध जी तहज़ीब जो आईंदो, इल्म, इत्तिहाद ऐं टेक्नोलॉजी वारे उनवान जी भरपूर आजियां कई
ऐं सिंध में सकाफ़ती जागरता पैदा करण वारे कोशिशुनि खे पिणु साराहियो वियो। कैमरामैन टीम सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़ पनो आकिल। सिंधी टॉपी